मुफ्ती साहब ज़कात जे पैसनि सां मस्जिद जे पेश इमाम खे तनख़्वाह ॾियणु सही आहे, इन सां ज़कात अदा थी वेंदी। जॾहिं तव्हां कंहिं मस्जिद में कंहिं पेश इमाम खे मुक़ररु कयो था ऐं उन जी तनख़्वाह मुक़ररु कयो था त हाणे उहा तनख़्वाह मुक़्तदिन जे मथां, इलाइक़े वारनि जे मथां लाज़िम थींदी आहे त ज़कात जे पैसनि सां नियत ज़कात जी आहे ऐं ॾियणी तनख़्वाह आहे त इन सां ज़कात अदा न थींदी। छो त जेकी उन जी तनख़्वाह आहे इहा तव्हांजे मथां ज़कात खां अलावा लाज़िम आहे, इन सां ज़कात अदा न थींदी। तनख़्वाह ॾियण खां बाद जेकॾहिं तव्हां उनखे ज़कात या उशर जेकॾहिं अॻिलो मुस्तहिक आहे त पोइ तव्हां ॾेई सघो था। बाक़ी तनख़्वाह जी आड़ में, तनख़्वाह जी सूरत में ज़कात ॾियण सां ज़कात अदा न थींदी आहे। मुफ्ती साहब ज़कात जे पैसनि सां मस्जिद ठाहिराइण या रस्ते में नलको लॻाइण सां ज़कात अदा थी वेंदी। ज़कात जी अदायगी जे लाइ पहिरीं शर्त इहा आहे त जंहिं शख़्स खे तव्हां ज़कात ॾियो था उहो इंसान हुजे, यानी मखलूकी एतबार सां इंसान हुजे, मुसलमान हुजे ऐं ज़कात वठण जो मुस्तहिक हुजे। नलको इंसान न आहे, मस्जिद इंसान न आहे, काई इमारत आहे, मदरसो आहे, इमारत ठाहिराइण जे लाइ ज़कात जा पैसा ॾियण सां ज़कात अदा न थींदी। सवाब आहे मस्जिद ठाहिराइण, मदरसो ठाहिराइण, नलको लॻाइण सवाब जो कमु आहे। तव्हां इहे कम इज़ाफ़ी चंदे सां कयो, लेकिन ज़कात जा पैसा मस्जिद में लॻाइण सां या रस्ते में नलको ठाहिराइण सां तव्हांजी ज़कात अदा न थींदी। मुफ्ती साहब गाॾी, खाद या का बि शइ उधार ते महांगी करे वेचण जाइज़ आहे? मसलन नक़द 50,000 में ऐं उधार ते 70,000 ते वेचण जाइज़ आहे? इहो सवाल असांजे मुआशरे में ॾाढो हलंदो आहे, जंहिंसां कुझु माण्हू शक में बि हूंदा आहिनि त इहो सूद आहे या इहो जाइज़ आहे। मसलन हिकिड़ी शइ आहे, दुकानदार उहा शइ नक़द ॾिए थो, गाॾी आहे नक़द ॾिए थो ₹1,00,000 जी, ऐं साॻी गाॾी जेकॾहिं तव्हां 6 महीननि जी उधार ते वठंदव त 30,000 मथे वठंदो, 1,30,000 जी ॾींदो या 1.5 लख जी ॾींदो। त हाणे इहो तरीक़ेकार जाइज़ आहे या न, इन मसइले खे चङी तरह सम्झो। जेकॾहिं गौर सां तवज्जो सां सम्झंदव तव्हांखे सम्झ में ईंदो, न त हमेशह तव्हांखे इहो शक रहंदो त इहो सूद आहे। यादि रखो, जेकी बि शइ तव्हां पंहिंजे गिराक खे खपायो था, मोबाइल आहे, गाॾी आहे, खाद आहे, का बि शइ आहे, तव्हां वटि गिराक आयो, तव्हां उनखे ॾिनो त हीअ गाॾी आहे ₹1,00,000 जी नक़द, उधार ते 1,30,000 जी आहे, तोखे जीअं वणे उहे वठ। उधार ते जेकॾहिं अॻिलो वठे थो त इहो सूद न आहे। छो सूद न आहे? वजह छा आहे? सूद इन करे न आहे त हिक भर पैसा आहिनि, ॿी भर सामान आहे, एवज़ मौजूद आहे। सूद तॾहिं थींदो आहे जॾहिं असां पैसा कंहिंखो इज़ाफ़ी वठूं ऐं इन जो को एवज़ ई न हुजे, का शइ न हुजे। हा, जेकॾहिं को शख़्स तव्हांखे चए थो हे गाॾी ₹1,00,000 जी आहे, उधार ते 1,30,000 जी आहे, जेतिरो तूं लेट कंदे एतिरा पैसा वधंदा वेंदा, त इहो हराम आहे, इहो सूद आहे। छो त जेकी तव्हां रक़म ताख़ीर करण जे लाइ वधायो था, उन रक़म जो कोई एवज़ मौजूद न आहे। 6 महीननि जी उधार ते गाॾी तव्हां ॾसे छॾी 1,30,000 जी आहे, हाणे 7 महीने में जेके तव्हां 2,000 3,000 वधाया आहिनि, इन्हनि जो कोई एवज़ न आहे। इहो सिधो सो सूद ऐं हराम आहे। तव्हांखे उधार ते शइ ॾियणी आहे, शइ मुतयन कयो त हे फलाणी शइ मां ॾियां थो, रेट मुतयन कयो
6 महीने पैसा वठंदो मां 1,30,000 लेट थी आहे तॾहिं बि 1,30,000 जल्दी ॾिनई तॾहिं बि 1,30,000 इहो सूद न आहे। हा ईअं न आहे ग्राहक चए त मां जेकॾहिं कुझु अॻे ॾेई मां त कुझु घटि कजां, इहो बि जाइज़ न आहे। जेकी रक़म उन वक़्तु मुतयन थी वञे जॾहिं सौदो थिए थो उन वक़्तु शइ बि ॾेखारणी आहे, रेट भी मुक़रर करणो आहे ऐं मुद्दत भी मुक़रर करणी आहे त साल जी उधार आहे या 6 महीननि जी आहे, त पोइ इहो सौदो बिल्कुलु जाइज़ आहे, इज़ाफ़ी रक़म भी जाइज़ आहे। पर जॾहिं तव्हां इहा शर्त लाहींदव जेतिरो लेट कंदे जुर्मानो वधंदो वेंदो त इहो जुर्मानो हराम आहे, इहो सिधो सो सूद आहे। त इन शइ में फ़र्क़ु आहे। माण्हुनि खे इहा शइ सम्झ में न ईंदी आहे। जाते खाद जो दुकान ॾिठो उनखे फौरन सूदखोर सॾींदा, जाते दवा जो दुकान ॾिठो फौरन सूदखोर सॾींदा। अक्सर असांजे इलाइक़नि में हर खाद वारे खे सूदखोर जी निगाह सां ॾिसंदा आहियूं, तने भाॻो इहो कमीशन खाईंदो हूंदो। ईअं न आहे, तरीक़ेकार पुछो। हा जेकॾहिं उहो लेट करण सां जुर्मानो मथो हणे थो, इज़ाफ़ी रक़म हणे थो त इहो सूद आहे, इहो हराम आहे। अल्लाह तबारक व तआला ये ॻाल्हियूं सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।